वॾे वज़ीर सिंध पुलिस लाइ हेल्थ इंश्योरेंस पॉलिसी जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध सर्विलेंस सिस्टम S4 ऐं पुलिस हेल्थ कार्ड जो इफ़्तिताह। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची में इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त जाली नंबर प्लेट्स इस्तेमाल कंदड़ सरकारी ऑफिसरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। अमन जे क़याम लाइ टेक्नोलॉजी जो वधि खां वधि इस्तेमाल बिलावल भुट्टो ज़रदारी जे विजन जी अक्कासी आहे। पुलिस जे जवाननि जी क़ुर्बानीनि सबबि अमन क़ाइमु आहे। तनक़ीद थींदी आहे त असां वटि सेफ सिटी प्रोजेक्ट नाहे, पर उन ते कमु शुरू करे छॾियो आहे। शहर में उन्हनि दस्तनि ते कैमराऊं लॻायूं आहिनि जेके रस्ता ॾोहारी इस्तेमालु कंदा आहिनि। ॾोहारियुनि जो घेरो तंग करण सबबि अॼु हुननि कश्मीर में पुलिस चौकी ते हमिलो करे एहलकार खे शहीद कयो। पुलिस जे फलाह ऐं बहबूद लाइ 5 अरब रुपयनि जी हेल्थ इंश्योरेंस पॉलिसी जी मंज़ूरी ॾिनी आहे। शहरनि खे पुरसुकून माहौल फराहम करणु असांजी पहिरीं तरजीह आहे। सुप्रीम कोर्ट में इलेक्शन भारत के वालारल कश्मीर ते पाकिस्तान चीन जे 8 जून वारे गॾियल बयान ते एतिराज़ जो हक़ नाहे। उन हक़ीक़त खां इनकार नाहे त वालारल कश्मीर आलमी सतह ते तकरारी इलाइक़ो आहे। कश्मीर मसइलो 7 ॾहाकनि खां गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी काउंसिल जे एजेंडा में शामिल आहे। भारतीय परॾेही वज़ारत जे बयान ते परॾेही ऑफिस जो रद्द अमल। परॾेही तर्जुमान जो चवणु आहे त भारत तरफ़ां वालारल कश्मीर खे पंहिंजो इलाइक़ो करार ॾियणु हक़ीक़त खां मुंहुं मोड़णु आहे। भारत खे सी पैक बाबति गुमराह कंदड़ ॼाण न पखियणु घुरिजे। पाक चीन इक़्तिसादी राहदारी ॿिनि ख़ुदि मुख़्तियार क़ौमुनि जो मनसूबो आहे। भारत खे वालारल कश्मीर बाबति सलामती काउंसिल जे करारदाद ते फौरी अमल करणु घुरिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु मुलाक़ात कंदो। बजट ते पीपल्स पार्टी जे ख़दशनि बाबति ॻाल्हि ॿोल थींदी। नून लीग अॻवान तारिक फज़ल चौधरी चयो आहे त पीपल्स पार्टी जा एतिराज़ ख़तमु थी वेंदा। नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत में शमूलियत जो फ़ैसिलो नाहे कयो। हाजन जी वतन वापसी अॼु खां शुरू। 150 हाजन खे खणी पहिरीं उॾाम मुल्तान, ॿी लाहौर ऐं 3 इस्लामाबाद पहुचंदी। सिविल एविएशन मूजिबि हज ऑपरेशन खां पोइ सॼे मुल्क जे एयरपोर्टनि ते इंतज़ाम कया विया आहिनि। मजमूई तौर ते 250 खां वधीक फ्लाइट्स हलायूं वेंदियूं। बडाणी भरिसां मैणी थाणे जी हद में पुलिस पिकट ते हथियारबंद हमिलो। हिकु एहलकार शहीद, 2 ज़ख़्मी। ॾोहारी टोले गंडीर पुलिस पिकट ते काह करे फायरिंग करे ॾिनी। RRF जा 3 एहलकार ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी पुलिस एहलकारनि गुलाम मुस्तफ़ा राजपर, सदाम हुसैन सियाल ऐं राजा खान राजपर खे लाड़काणे में वियो। ज़ख़्मियुनि मां हिकु पुलिस एहलकार गुलाम मुस्तफ़ा राजपर ज़ख़्मियुनि जा सुर नसंदे फौत थी वियो। इतला मिलण ते SSP कश्मीर बशीर अहमद बुरोही नफ़री समेत मैणी थाणे ते पहुची वियो। रूस ऐं उत्तर कोरिया गॾियल स्ट्रेटेजिक पार्टनरशिप जो मुआहिदो करे वरितो। मुआहिदे तहत कंहिं हिकु मुल्क ते ॿाहिरीं अगराई जी सूरत में ॿई मुल्क हिक ॿिए सां सहकार कंदा। फ़ौजी टेक्निकल सहकार बि शामिल हूंदो। रूस जे सदर उत्तर कोरिया जे स्टेट काउंसिल जे चेयरमैन किम जोंग खे रूसी गाॾी जो तोहफ़ो बि ॾिनो।